नाज़िन भानसेदाबाद लॻ ॻोठ कार्याणी में शेख برادري जे विच में तकरार हलंदड़ हिकु धुर करम शेख ऐं अनवर शेख पारां हथियारबंद घुराए पंहिंजे ई भाणेजे ॻोठ जे चङे मुड़ुस निसार अहमद शेख जी ज़मीन ते ट्रैक्टर हणाए छॾिया आहिनि जिते ते मुतासिर धुर पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हणायो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। इन वक़्त असां मौजूद आहियूं भानसेदाबाद अवामी प्रेस क्लब जे साम्हूं। भानसेदाबाद जे भरिसां ॻोठ कार्याणी में मुसलसिल काफ़ी ॾींहंनि खां ॿिनि धुरनि में हिकिड़ो अटका हले पियो। दरगाह रहीम साईं जे पाण खे गादी नशीन सॾाईंदड़ जिन जो मुसलसिल निसार अहमद सां हिकिड़ो तज़ाद हले पियो। अॼु उन्हनि जे ज़मीन ते मुख़्तलिफ़ ज़ातियुनि खे वठी उन जे खाते वारे ज़मीन ते कब्ज़ो कयो अथनि, जिन जे लाइ अॼु उन ॻोठ जा ॻोठाणा सरापा एहतजाज आहिनि। अचो त वधीक उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा निकितासीं त मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू असां ॾिठा हथियारबंद, उन्हनि सां गॾु ट्रैक्टर हुआ जेके असांजी ज़मीनुनि ते भाउ निसार अहमद शेख जी ज़मीनुनि ते माना उहे ट्रैक्टर हलाए रहिया हुआ, उन जी बनी में कमु करे रहिया। चो तरफ़ ॻोठ खे घेरो करे जदीद हथियारनि सां ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॾोहारी क़िस्म जा माण्हू जेके उते असां ॾिठा जेके ॻोठ में वक़फ़े वक़फ़े सां फायरिंग कनि पिया। ऐं हीअ ॾिसो उन्हनि ज़मीनुनि जा असां वटि पंहिंजा काग़ज़ आहिनि उन्हनि ज़मीनुनि जा खाते जूं ज़मीनुनि जिन जे मथां ही ट्रैक्टर हलाइनि पिया ऐं पंहिंजा माना ॾोहारी क़िस्म जा माण्हू खाते भाउ निसार अहमद शेख रईस जेको असांजे ॻोठ में मौजूदु आहे चङो आहे उन जे खाते जूं आहिनि। उन जी ज़मीनुनि ते ही मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू ॾोहारी माण्हू जदीद असले सां नाजाइज़ जदीद असले सां लेस हमलो करे उते कमु कराइनि पिया, उन ते कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। डॉक्टर अनवर अली ऐं करम अली शेख जा माण्हू आहिनि जिन में मुख़्तलिफ़ ज़ातियूं आहिनि, मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू आहिनि जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। उहे माना इन शइ खे कमु कराइनि पिया ऐं ॻोठाणनि खे हिरासा कनि पिया, धमकियूं ॾियनि पिया। अफ़सोस इन ॻाल्हि जो थिए थो त करम अली पाण खे सूफ़ी संत फ़क़ीर सॾाए थो त आउं सूफ़ी संत फ़क़ीर आहियां, असां अमन जो प्यार जो पैगाम ॾियूं था, पर अहिड़ा सूफ़ी संत फ़क़ीर असां दुनिया में न आहिनि ॾिठा जेके ॻाल्हि प्यार जी कनि ऐं सिधी सिधी दहशतगर्दी असांजी जान छॾा असांजे बेरतपुर घरनि में बि ॿार असांजा रोन बि था नंढड़ा असांजा ज़ुल्म बसि क़ुर जे वास्ते असांजी जान छॾा। असां इज़त वारा माण्हू कॾहिं करार में का पुलिस न आई, न को माण्हू आयो। असांजा करम कान ज़ुल्म अनवर कान ज़ुल्म करे असांजा माण्हू नंढड़ा किरिया आहिनि वञी पंहिंजे ख़ुदा जे वास्ते असांजी जान छॾाए। ऑफिसर हो जेके अलाह जो मुराजी जा अलाह ॾे ॾिस ख़ुदा ॾे क़ुर जे वास्ते असांजी जान हिन बला मूं छॾाए। ॿार इहो आहे त जीअं अॼु सुबुह साण असां ॻोठाणा उथियासीं त डॉक्टर करम अली ऐं डॉक्टर अनवर अली शेख जा माण्हू ट्रैक्टर काहे असांजूं ज़ाती ज़मीनूं आहिनि जंहिंजो ही खातो बि आहे, ठीकु आहे। उन ते दहशतगर्द सवन जी तादाद में माण्हू उन जंगी हथियारनि सां लेस आहिनि, वक़फ़े बाए वक़फ़े फायरिंग बि कंदा रहनि था। असांजी ज़ाती ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो थो वञे। इन जी इंक्वायरी बि SSP जामशोरो एडमिन DSP आहे कादुर फारूक लाखिर साहब, उन वटि बि इहा कमेटी वेठल आहे, उनजी जांच हले पई थी। अॻे बि असां ॻोठाणनि दाहूं कयूं, अपीलूं कयूं वस वारनि खे त भई असां सां इंसाफ़ कयो वञे, जेको बि जाइज़ मसइलो आहे उहो असांजो हल कयो वञे। अॼु बि सुबुह खां वठी वक़फ़े बाए वक़फ़े ॻोठ में फायरिंग हले पई थी, ॿाहिरियां माण्हू आहिनि नाजाइज़ असले सां वक़फ़े बाए वक़फ़े फायरिंग कनि था। असांजा वस वारा इंसाफ़ कनि। असां DPO जामशोरो खे बि चऊं था, RPO हैदराबाद IG सिंध सैद मुराद अली शाह सरदार सिकंदर खे त ॻोठ कार्याणियुनि ते रहम करा। तव्हां असांजा वॾा आहियो, अॻुवान आहियो, तव्हां हिन खे छो कोन था हल करायो? मसइलो असांखे हल कराइजो, जेको असांजो जाइज़ मसइलो हल